अॼु जे ॿार खे सुभाणे जॾहिं वॾो थींदो ॾिसो था त कहिड़ियूं उहे प्रॉब्लम्स तव्हांखे लॻनि थियूं त असां अर्ली डायग्नोस करे उन ते हींअर उनखे कमु करणु ज़रूरी आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त नेचर साॻी आहे, 1000 साल पहिरीं बि साॻी हुई, अॼु बि साॻी आहे। उन नेचर माउ जो खीरु ॾिनो आहे, पहिरीं ॿार जी वैक्सीन माउ जो खीरु आहे। पहिरीं त इहो हिन वक़्तु पोयनि 5 सालनि में 54 कंपनियूं मिल्क कंपनियूं रजिस्टर थियूं आहिनि असांजे ग़रीब मुल्क में। उन हिकिड़ी कंपनी जो करोड़ें अरबें रुपया बजट आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त मदर फीड ते रखोसि, त ब्राइन तव्हां बचणु चाहियो था, ॿार जी परवरिश करणु चाहियो था, साइको सोशल हेल्थ वाइज़ सभु शयूं तव्हांजी जेको आहे फिज़िकल हेल्थ हूंदी त मेंटल हेल्थ हूंदी, मेंटल हेल्थ हूंदी त प्रोडक्टिविटी हूंदी, क्रिएटिविटी हूंदी, क्रिएटिविटी ऐं प्रोडक्टिविटी ॿई मिली करे तव्हांखे हिकिड़ो सुठो मुआशिरो कनि था। नंबर 1। नंबर 2, हर शइ मेंटेनेंस घुरे थी। उन ॿार जी जेको पैदा कयो था उन जी जवाबदारी खणो, उनखे कंहिं न कंहिं पंहिंजे जंहिं ते तव्हांजो भरोसो हुजे उते हिकिड़ो 2 दफ़ा माना महीने 2-3 खां पोइ हिकिड़ो फिज़िकल चेकअप ज़रूरु कयो। 2 सालनि जी छो जेको 2 सालनि जी ॿारनि जी जेका ग्रोथ आहे मेंटल सोशल ऐं 5-7 सालनि ताईं पंहिंजो पाण खे तव्हां बदिलाए छॾियो। ॿारनि जी जेका अगरि साइकोलॉजिकल असेसमेंट जे 5-7 साल अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें उहे सॉफ्टवेयर उन में डाउनलोड थींदा आहिनि। जेको बि ॿारु आहे 7 सालनि ताईं आहे उहो 95% उहो सॼी ज़िंदगी रिफ्लेक्ट कंदो। ओनली तव्हां वटि 5% विंडो आहे चेंज थियण जो। इहो माना हिकिड़ो इहो सॉफ्टवेयर जो थियो। ऐं 2 सालनि ताईं तव्हां उनजी न्यूट्रिशन, उनजी इम्यूनाइज़ेशन, उनजी वैक्सीनेशन, उनजी ग्रोथ, उन्हनि शयुनि खे अगरि तव्हां 2 सालनि ते जंहिं ॿार जी अगरि हाइट 80 सेंटीमीटर आहे 2 सालनि ते लेट सपोज त उनजी हाइट मल्टीपल फैक्टर आहिनि पर प्रॉबेबली उहो 160 सेंटीमीटर थींदो। माना जेको 2 सालनि जी ग्रोथ वग़ैरह उहो तव्हांजी पूरी ज़िंदगी खे रिफ्लेक्ट करे थी। त इन हिसाब सां इन्हनि शयुनि खे तव्हांखे हलणो आहे, फॉलो करिणो आहे। उन खां पोइ 3 फैक्टर आहे स्कूल जी क्रेज़ खां निकिरो। इहो बि ॿारनि जे लाइ हिकिड़ो वॾो साइकोलॉजिकल ट्रोमा आहे। जेके स्कूल्स ग्रेड्स अक्सर तव्हां स्कूल में वञो त प्रॉब्लम्स छा आहे, पेरेंट्स टीचर मीटिंग में 95% मदर्स वञनि थियूं। जेकॾहिं फादर वञे थो त बि मदर उनखे ॻाल्हाइण ई कोन थी ॾे। ऐं मदर जो मोटिव ग्रेड्स छा आहिनि, मार्क्स छा आहिनि, इहो सिस्टम जेके आऊं माना आइडेंटिफाई करे सघां था, पेरेंट्स खे चई सघूं था इन 7-8 क्लास ताईं इन्हनि खे इन बर्डन्स में न रखोसि, फिज़िकल एक्टिविटी में रखो। ॿारु अचे थो वरी ट्यूशन वञे थो वरी वञे थो, उनखे 1 घंटो तव्हां फिज़िकल लाज़मी ॾियो ऐं मोबाइल खां हटो। मोबाइल ते जेको घंटो आहे उनखे फिज़िकल में ॾियो, न त पोइ जेको आहे इहो मोबाइल जेको अंदरि वक़्त में हालात ॾाढा ख़राबु नज़र अचनि था। सही। सो हिन वक़्तु एक्चुअली चवंदा आहिनि त तव्हांखे अगरि सुधारणो आहे त हिन वक़्तु कमु करिणो आहे। सो हिन वक़्तु एक्चुअली हिननि शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त असां शायदि उन्हनि माण्हुनि मां आहियूं जिन वटि बचपन में इहे जेके तमामु जेके प्रोसेस शयूं आहिनि, आर्टिफिशियल शयूं आहिनि, इहे अचणु शुरू थियूं, पर असां वरी बि कुझु न कुझु नेचर सां असांजो वरी बि राब्तो हो। अॼोके ॿार जो बिल्कुलु न आहे नेचर सां राब्तो। तो हींअर एक्चुअली असांखे इन्हनि शयुनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वटि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके हर नंढी ॻाल्हि ते डॉक्टर वटि पहुची वेंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ो थींदो आहे त उहे माण्हू जेके बिल्कुलु बि डॉक्टर्स वटि न वेंदा आहिनि। डॉक्टर साहिबु ईअं बि थींदो हूंदो ज़रूरु? ईअं ई थींदो आहे। तव्हां मोटरसाइकिल वठो, गाॾी वठो, गॾे गाॾी बि वठो त उनजी मेंटेनेंस खपे। असांजो माइंड सेट इहो आहे त माण्हू चवनि था 95 खां 99% जेके वेल बींग्स जंहिंखे चइजनि वेल बींग्स जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। माण्हू इहो सोचनि था त डॉक्टर वटि वञणु माना मरीज़ थियण जे बराबरि आहे, जेको ईअं आहे। ॿारनि खे 6 महीना 8 महीना 12 पैदा थियण खां पोइ अच्छा ॿी ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मञणी पवंदी, स्टेट तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे खणण स्टेट जी जवाबदारी हूंदी आहे, पर स्टेट तव्हांखे नथो कैन नॉट प्रोवाइड दी। इन जेको जंहिं नोयत सां असांजी पॉपुलेशन वधे पई, असांजा रिसोर्सिस स्टेट जा हू तव्हांखे हर शइ नथी प्रोवाइड करे डोर स्टेप ते। मरीज़नि खे असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, मतिलबु मूं चवंदो मूंखे उन ख़बर त आउं ग़लति चवां पई पर एतिरो आहे त मुंहिंजी इंटेंशन सही आहे। इंटेंशन माण्हुनि खे चवंदा बाबा तव्हांजे खीसे में 50,000 लख रुपया न हुजनि त ॿार पैदा न कयो। जेके मुआशिरो तव्हांखे चओ था अलाह की देन है, अलाह ॾींदो, अलाह ॾींदो, अलाह वाक़ई ॾींदो, उन में कोन था पऊं। पर माण्हू हिकिड़ो जेके माण्हू तव्हांखे चवंदा अलाह ॾींदो उहो रुपयो बि कोन ॾींदो। बीमार थींदो त तव्हांखे सफ़र करिणो आहे। त घटि में घटि पंहिंजी एतिरी पोज़ीशन हुजे त ॿार प्लान कयो। जेको मानी जी ॻाल्हि कोन्हे, सीलानी खां मिलंदो, बाक़ी शयूं तव्हांखे करणियूं आहिनि। नंबर 2 मेंटेनेंस लाज़मी करणी आहे। पोइ उहो मेंटेनेंस हिकिड़े ॿार जी हुजे या मां हुजां।
मान 40 या 45 सालनि जो थी वियो त 45 सालनि जी उमिरि जे हिसाब सां हिकु रिकमेंडेशन्स आहिनि ऐं ख़ामख़्वाह बि पंहिंजो कोलेस्ट्रॉल चेक करायूं ऐं ख़ामख़्वाह बि पंहिंजी शुगर चेक करायूं ऐं ख़ामख़्वाह बि पंहिंजो BC चेक करायूं। हीअ 2 टे 4 5 शयूं करियूं आहिनि। उन में तव्हां ॾिसंदो 100 में माण्हू 5 10 15 निकिरी अचनि था। हीअ तव्हां जेको डेली तव्हांजे पंहिंजी ज़ाती तव्हां ॾिसो त तव्हांजी पंहिंजे सुसाइड हिकिड़ो उहो आम माण्हुनि खे छॾो, उहे माण्हू जिन खे तव्हां सुञाणो था, ख़बर पई फलाणो माण्हू वेठो वेठो कल्ह मरी वियो, हार्ट अटैक तो मरी वियो, छो मरी वियो? अहिड़ा खोड़ सारा केसिस असांजे साम्हूं पिया अचनि। एॾो ऐं वाकई में उन शइ ते माण्हू खे यकीन ई कोन थींदो आहे थी कीअं वियो। उनजे पोयां उनजो फॉलो कयो, ख़बर पवंदी तव्हांखे जेको मरी वियो न उन ज़िंदगी में कॾहिं एक्सरसाइज़ ई कोन कई, कॾहिं पंहिंजो पाण खे, जेको मां पहिरीं ॻाल्हि करे चुको हुअसि त 1 घंटो तव्हां ॾियो, तव्हां ई सम्झो तव्हां बिज़ी आहियां, मूंखे टाइम कोन्हे, फलाणो कोन्हे फलाणो, तव्हांजो हिकिड़ो प्रोडक्ट गवर वञे थो, तव्हां यकीन कयो उहो नेचर तव्हांखे एक्सरसाइज़ ते पंहिंजो पाण खे, पोइ उहो स्पिरिचुअलिटी हुजे, पोइ एक्सरसाइज़ हुजे, पोइ उहो योगा हुजे, पोइ उहो माइंडफुलनेस हुजे, उन जो नालो तव्हां जेको बि ॾियो, उहो 1 घंटो तव्हांखे ॾियो, नेचर तव्हांखे उन 1 घंटे जी जॻह ते 5 घंटा ॾींदी